नवामी न्यूज़ पारां के कैंप ब्रेकिंग न्यूज़ नींदालो खिपरो पानी अतरादू कोर्ट खिलाफ आबादगारन जो एहतजाजी मुजाहिरो दाणू रोड ब्लॉक खिपरो पानी अतरादू कोर्ट के खिलाफ खिपरो वाज आबादगारन पारां खिपरो विप्रकाश रोड ते एहतजाजी मुजाहिरो करे दाणू हयो वयो आहे। आबादगारन गुलाम कादिर दर्स अली गुलाम मरी खान मोहम्मद इंगोर जो समेत वॾे तइदाद में आपाशी अमलदारन के खिलाफ आबादगारन एहतजाजी मुजाहिरो करे दाणू हयो वयो आहे। आबादगार इंजाम हयो आहे त जेको जमींदार आपाशी अमले के पैसा दे तो उन्हनि जो पानी खोलियो तो वञे। नंढनि आबादगारनि जे वारे में आपाशी अमलदार मशीनूं घुराए वाट टोड़े था छॾीनि। नवामी न्यूज़ पारां के कैंप ब्रेकिंग न्यूज़ नींदालो खिपरो पानी अतरादू कोर्ट खिलाफ आबादगारनि जो एहतजाजी मुजाहिरो दाणू रोड ब्लॉक खिपरो पानी अतरादू कोर्ट के खिलाफ खिपरो वाज आबादगारनि पारां खिपरो विप्रकाश रोड ते एहतजाजी मुजाहिरो करे दाणू हयो वयो आहे। आबादगारन गुलाम कादिर दर्स अली गुलाम मरी खान मोहम्मद इंगोर जो समेत वॾे तइदाद में आपाशी अमलदारनि के खिलाफ आबादगारन एहतजाजी मुजाहिरो करे दाणू हयो वयो आहे। आबादगार इंजाम हयो आहे त जेको जमींदार आपाशी अमले के पैसा दे तो उन्हनि जो पानी खोलियो तो वञे। नंढनि आबादगारनि जे वारे में आपाशी अमलदार मशीनूं घुराए वाट टोड़े था छॾीनि।